चेकमाबाद में थियल पहिरीं शहीद अब्दुल कुद्दूस आफरीदी टेप बॉल क्रिकेट टूर्नामेंट चेकमाबाद विक्टोरिया पंहिंजे नाले करे वरिती आहे। चेकमाबाद में थियल पहिरीं शहीद अब्दुल कुद्दूस आफरीदी टेप बॉल क्रिकेट टूर्नामेंट स्पेशल फोर्स ग्राउंड ते खेॾी वई। ए लेवल मैच शहीद बादशाह ऐं चेकमाबाद विक्टोरिया विच में खेॾी वई। पहिरियां चेकमाबाद विक्टोरिया खेॾंदे 10 ओवरनि में 160 रन्सूं ठाहियूं। जवाब में शहीद बादशाह क्रिकेट क्लब 120 रन्सूं ठाहे सगी ऐं सोभ चेकमाबाद विक्टोरिया माणे वरिती आहे। मैन ऑफ दी सीरीज़ काशिफ अली ओडो ऐं मैन ऑफ दी मैच आसिफ मलगाणी खे करार ॾिनो वियो। बी लेवल मैच में जीए लतीफ़ जी टीम यंग बलोच स्पोर्ट्स खे शिकस्त ॾेई सोभ माणे वरिती आहे। सी लेवल मुक़ाबले में बहरानी स्पोर्ट्स जीए बुखारी खां सोभ खसे वरिती। टूर्नामेंट जो ख़ास मेहमान अॻूणो म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन आसिफ अली मुगेरी हुयो, जंहिं कामयाबी माणींदड़ टीमुनि में ट्रॉफियूं ऐं रोक रक़म इनाम पिणु विरहाया।